नाज़रीन, सिंधी अदबी संगत सांगड़ शाख ऐं अंजुमन तरक़ी पसंद मुतसफ़ीन पारां शेख अयाज़ जी 98 सालगिरह तक़रीब कोठाई वई। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे एडी कुंभर। सिंधी अदबी संगत सांगड़ शाख ऐं अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन पारां सिंध जे महान कवि शेख अयाज़ जी 98 सालगिरह तक़रीब कोठाई वई, जंहिंमें केक कटियो वियो। मुक़ररीन प्रोफेसर नवाज़ कुंभर, प्रोफेसर अमर लिगारी, उस्ताद निज़ामाणी, मीर हसन मरी, अज़ीम रुंजो, मिठू सांगड़ाई ऐं ॿियनि चयो त शेख अयाज़ हिकु अज़ीम किरदारु हो, जंहिं पंहिंजी शाइरी ज़रिए सिंध खे हिकु नओं रूप ॾेई नौजवान नसुल अॻियां पेश कयो। जेके बि सिंध जा जेके बि लाफ़ाने किरदार आहिनि, शाइरी जे हवाले सां उनमें अयाज़ बि हो। शेख अयाज़ जी वॾी ख़ूबी इहा हुई त हुन अहिड़ा नवां ट्रेंड सेट ॾिना शाइरी में ऐं बाक़ाइदगी सां जेको आहे सो शाइरी जदीद जेका शाइरी चइजे सिंधी अदब में, और शेख अयाज़ मुतारिफ़ कराई। शेख अयाज़ असांजे सिंधी जो तमामु अहम शाइर आहे। असल में चयो वियो वञे थो त भेटाई जेका सिंध जी ॿोली या सिंधी ॿोली खे जिते छॾियो, माना उन खां पोइ जेको बाक़ी बचियल ज़ख़ीरो उन में अयाज़ शाइरी कई। शेख अयाज़ सिंध जी उहा अज़ीम शख़्सियत आहे जंहिंजी शाइरी ऐं जो मक़ाम जेको आहे उहो सिंध जे तमामु पहिरें नंबर जे शाइरनि में थिए थो। जो सदा मलूक शाइर जंहिं शाइरीअ खे नवां घटि ऐं घेड़ ॾिना, शेख अयाज़ जेको आहे सो मज़ाहिमती शाइरी कई ऐं सिंधी क़ौम जे ॾुखनि ऐं दर्दनि जी सिंधी शाइरी में जेका ॻाल्हि करे थो, उहा जेका आहे सा सिंधी क़ौम खे अॻिते वठी वञण में जेको आहे सो पंहिंजो किरदारु अदा करे थी। अदीबनि ऐं दानिश्वरनि वधीक चयो त शेख अयाज़ जा गुलाबी गीत आज़ादी ऐं अजपे जो अलस्तो आवाज़ बणिजी गली गली में गूंजिया। अयाज़ शनासी लाइ अहिड़ा प्रोग्राम कोठाए नौजवान नसुल खे शामिलु कयो वञे जीअं नौजवान नसुल अयाज़ खे सम्झी सघे। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV सांगड़।